बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम ॿाज बि ओरियाई मङा। ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ सभिनि खे अस्सलामु वालेकुम। अॼु असीं नए फ़नकार आशिक़ अली मंकी साहिब सां मौजूदु आहियूं ऐं अवां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुमि त अवां जिन बि दोस्तनि असांजे चैनल ही जॉइन हींअर कयो आहे उहे महिरबानी करे असांजे नेठि नंबर ते असां सां राब्तो कनि। तव्हां वटि जेको बि टैलेंट आहे असां इनशाला तव्हां ताईं पहुची उहो टैलेंट पंहिंजे चैनल ते ॾेखारींदासीं, दुनिया अॻियां तव्हांखे मुतारिफ़ कराईंदासीं। त हीअं असीं पंहिंजे सुरीले फ़नकार आशिक़ अली मंकी साहिब सां पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ कयूं पिया, शुरूआत कयूं पिया। साईं अस्सलामु वालेकुम। वालेकुम सलाम। ठीकु आहियो? ख़ैर हो पिया साईं, ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? मुकमल तारीफ़ हल्को साईं खे असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं ॻाल्हि त 5 टाइम जी महिरबानी जो असां इंटरव्यू करणु आया। ॻाल्हि ईअं त असांखे 20-25 साल खनि थिया आहिनि हिन मौसीक़ीअ में। ॻोठु रहंदा हुआसीं। 1990 में हिते आयासीं। हिते जना बाग में प्रेस क्लब ते हलंदा हुया ड्रामा वग़ैरह, शौक़ ख़ातिर वेंदा हुआसीं। पोइ ईअं पाड़े में हिकु हुयो अदाकार जेको नेट बाल खेॾंदा हुआसीं, उतां वरी ईअं अदाकारी में पहुतासीं। पोइ ईअं वरी राॻ दुनिया में अची विया। राॻ जो शौक़ु हुयो। 27 साल 4-5 साल भॻासीं पर लिफ्ट कान हुई। पर पोइ ड्रामनि खे लीव इट कयोसीं। मां चवां ड्रामनि खे छॾ, पोइ ॾिसंदासीं राॻ खे भला। पोइ 4-5 साल खां पोइ मां वरी राॻ दुनिया में आयासीं। हींअर असांजे नाज़रीन खे पहिरियों कलाम तव्हां कहिड़ो पिया ॿुधायो? लतीफ़ सरकार जी काफ़ी आहे जेकी मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन आहे। पहिरियां त उस्ताद मयूर यूसुफ ॻाई आहे, उनखे त असां नथा पई सघूं, पंहिंजी कोशिशि कई असां। माशाअल्लाह। अचो त नाज़रीन, लतीफ़ सरकार जी काफ़ी आशिक़ अली मंकी साहिब खां ॿुधंदा। मोहम्मद नाम मिठो भेनर अवा छा ॾिठो, मोहम्मद नाम मिठो भेनर अवा छा ॾिठो, जेकी ॾिठो सो मूं भेनर अवा छा ॾिठो, जेकी ॾिठो सो मूं अदियूं अवा छा ॾिठो। माशाअल्लाह। तव्हां सां गॾु साईं आहिनि ढोलक नवाज़ नईमदीन समो साहब। आशिक़ साहिब, तव्हां पंहिंजे मौसीक़ी दुनिया में पंहिंजे उस्ताद जो तारीफ़ अगरि कराइणु चाहींदा नाज़रीन सां, महिरबानी। उस्ताद हाणे हिकिड़ो ई कबो आहे, पर दर दर तो पाणी बि पीबो आहे। असां पहिरियों जेको उस्ताद मुंहिंजो उदल सांगी जेको आकलोड़ ते हूंदो हाणे गुज़ारे वियो आहे। उन खां पोइ वरी 27 साल वियासीं असांजे मौसना। उन खां पोइ वरी फिदा हुसैन वटि बि 2-3 ॾींहं वियासीं, फिदा हुसैन खोकर साहिबु। पोइ पंहिंजो इदारो खोलियोसीं। पोइ कोशिशि कईसीं, पोइ कॾहिं तव्हां आहियो, कॾहिं केरु आयो, कॾहिं कीअं आहे, मिड़े ईअं पिया हलायूं था कम खे। ख़ान साहिब न आहियूं, उस्ताद न आहियूं। हींअर असांजे नाज़रीन खे मां कहिड़ो गीत पिया ॿुधायो? हींअर मां मुश्ताक चांडे जो गीत ॿुधाईंदुसि। अचो त नाज़रीन, असां आशिक़ अली मंकी साहिब खां मुश्ताक साहिब जी शाइरी ॿुधंदा। सुवारी सिंध जो कलाम आहे, उन ते लिखियो आहे।
सजी सिंध सुहिणी सजी माला माला असांखे त सिंध ते वॾो नाज़ो आहे असांखे त सिंध ते वॾो नाज़ो आहे सजी सिंध सुहिणी सजी माला माला असांखे त सिंध ते वॾो नाज़ो आहे असांखे त सिंध ते वॾो नाज़ो आहे। जी नाज़रीन, असीं आशिक़ साहब सां गॾु वेठा आहियूं ऐं आशिक़ साहब खां पुछंदासीं त उहे हिन वक़्तु के पंहिंजा केतिरा एल्बम करे चुका आहिनि। तक़रीबन 10-15 एल्बम कया आहिनि। नाज़ में बि हिकु ॿ मुंहिंजो एल्बम थियल आहे, दाता में बि थियल आहे, 5 स्टार में बि, बाक़ी ॿी कंपनी में बि। इन्हनि सभिनी एल्बम में साईं तव्हांजो को मशहूरु गीत जेको नाज़रीन खे ॿुधाइणु चाहियो। चैनल ते हिकिड़ो गीत हुयो निमाणी कुकड़ाला, मज़ा गीत हुयो, उहो चओ त ॿुधायूं तव्हांखे। साईं जो मशहूरु गीत आहे, अचो त ॿुधो, आशिक़ अली मंसी साहब खां। ओ निमाणी कुकड़े अल्लाह सियाणी कुकड़े अल्लाह निमाणी कुकड़े अल्लाह सियाणी कुकड़े अल्लाह ओ पोढ़न जे घर वई त समझो वेरन जे घर वई है पोढ़न जे घर वई त समझो वेरन जे घर वई निमाणी सियाणी निमाणी कुकड़े अल्लाह सियाणी कुकड़े अल्लाह। पुछो त पुलिस का कुकड़े एॾा आई पुछो त पुलिस का कुकड़े एॾा आई है पुछो त पुलिस का कुकड़े एॾा आई है पुछो त पुलिस का कुकड़े एॾा आई ॿियो त कमु कोनसि इंसी दाख़िल करण आई निमाणी कुकड़े अल्लाह सियाणी कुकड़े अल्लाह निमाणी कुकड़े अल्लाह सियाणी कुकड़े अल्लाह।